نظر تو کہو پڑھنا تو کہو قرآن شریف خبر تو پیو رب العالمین فرما وقال الحمدللہ باب داؤد علیہ السلام پانچ زمانے میں اللہ سے یہ حمد کیا وری جڑی حضرت سلیمان علیہ السلام انہیں بادشاہی جو وارث بنے پر وڈی ایڈی وڈی وسیع بادشاہی ملا جو بھیڑی بھرکا نہیں ہیڈوں آسمان ہیڈوں بھی کھٹے اور ہیڈوں بھی کھٹے شمال نو بھی جنوب نہیں اوبھر نو بھی اولہر سجے ملک کی بات نالوئی نہ تو بنے تمام بادشاہ میں رب وڈو احسان کयो ماں کے وڈو عہدو ملیو ماں کے وڈی ڈگری ملی ماں کے وڈو پاور ملیو ماں کے وڈی دولت قرآن مجید میں فرمائی وقال الحمد للہ الذی فضلنا على كثير من عباده المؤمنين مالک اساں تے وڈی مہربانی کئی جو گھن ایمان وارن خاصاں کے وڈی فضیلت والو بنائے نبوت جو علم شریعت جو علم دین جو علم نصیب سبحان اللہ دنیا والے پاسے کے کہنے جو تے یاد دین زبان دینا شکرانہ کہوں دین جیل میں جا حمد کہوں مالک وڈی مہربانی کئی جو وڈے میں وڈی ملکت وڈے میں وڈی دولت نبوت جیل ماری شریعت جیل ماری حرام حلال جے سنجان واری پاک پلید جے سنجان واری گناہ ثواب جے سنجان واری ابے اماں جے ادب حیا سنجان واری علم جی نعمت رب نصیب فرمائی ماں ڈاڈھو اللہ جو شکر گزار ہے اساں بھئی شکر گزار حمد تاں بھی مہربانی کرے بچن کے دین جو علم پڑھایو ہن نہ نکلا شہزادہ تاں کہ اللہ سے وڈی محبت ہے پیار سے مفت میں نہ یہ ہستی بھی تاں کہ مفت میں نہیں ہے انہیں مفت واری نعمت اولاد واری جو قدر کندے سب قرآن مجید اولاد کے پڑھائے حافظ کہو قاری صاحب کہو عالم کہو ہک حافظ صاحب جے صدقو 10 باتی وجن بشت میں عالم جے صدقو سجو گھر تو وجے پر پاڑے اوڑے سمیت 70 مانو بشت میں شاہ امام الانبیاء نبوت واری زبان بارہ ساں کوڑا نہ علم ہی تو پٹا پان بھی در بدر تھیا ہو اولاد کے بھی در بدر تھا کیڑی شاباش رکھنا کہ منصب جی کہ مرتبے جی کہ عہدے جی کہ وزارت جی کہ گورنر جی کہ صدارت قرآن مجید میں اللہ تعالیٰ فرمائے وَلَقَدْ آتَيْنَا دَاوُودَ وَسُلَيْمَانَ علما قرآن شریف جے لفظ نوار پتر پی ودیک حمد تو کرے اللہ سائیں بابو پتر ودیک اللہ جا احسان من شکرانہ تو کرے اساں کے اللہ سائیں دین جے علم سان شریعت جے علم سان نبوت جے علم سان ثواب وارے علم سان برکت وارے علم سان نورانیت وارے علم سان رحمت وارے علم سان رب نوازے شریعہ وقال الحمد لله لاہی نتھا سگوں سان اللہ جا تھورا لاہی نتھا سگوں گھڑی نتھا سگوں جو اساں کے رب سے نوازے وری نوازو وڈے میں وڈو درجو دنیا میں آہی نبی
पंहिंजो आहे पोइ नबी सी सभिनी ते नज़र कई भूतारनि ते वॾेरनि ते मीरनि ते सरदारनि ते वज़ीरनि ते गवर्नरनि ते सदरनि ते इमाम लंबिया जी सभु उम्मत आहिनि सभिनी ते नज़र फरमाए अजीब फ़ैसिलो ॾिनो हिकु हिकु लफ़्ज़ नबी साईं जे फरमान बाग जो हीरनि ऐं लालनि ऐं मोतनि वधीक क़ीमती आहे मुंहिंजो रहबर साईं मुंहिंजो आका साईं मुंहिंजो मिठो रसूल साईं नूरनि जो सरदार नारनि जो सरदार खाकनि जो सरदार सोननि जो सरदार सखियुनि ऐं अमीननि जो सरदार छा था फरमाइनि कन त ॾियो नबी साईं जी आवाज़ ॾे त ध्यानु त कयो ओ ॿोड़ो ॿुधो नबी साईं जो फ़ैसिलो इमाम अंबिया जेको 1.25 लख नबियनि जो बि पेशमाम आहे जेको नूरनि जो त सरदार आहे पर खाकनि ऐं सोहणनि ऐं सखियुनि जो बि सरदार आहे जीअं 1,24,000 नबियनि खे मेराज वारी राति अर्श मौला ते वञण खां अॻु में बैतुल मुक़द्दस वारी मस्जिद में इमाम बणिजी नमाज़ पढ़ाई आहे हेॾे मक़ाम ऐं मर्तबे वारो हेॾे शान ऐं मान वारो साईं हेॾे दर्जे वारो हेॾी फज़ीलत वारो साईं तो फरमाए खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन सभिनी ते नज़र कयूं सभु हुज़ूर जा उम्मती आहिनि वॾेरा नबी साईं जा उम्मती न आहिनि हा साईं मीर साहब इमाम लंबिया जा उम्मती न आहिनि कामोरा वज़ीर साहब गवर्नर सदर ये सभु नबी साईं जा आशिक़ आहिनि परवाना आहिनि उम्मती सभिनी ते नज़र रहमत जी फेराए पाण वॾा इल्म वारा हा वॾा अकुल वारा हा वॾी हिकमत वारा हकीमनि जा बि सरदार और फैसलो ॾींदे फरमायूं खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लम और दुनिया में रहने वारो मुंहिंजा पैरोकारो मुंहिंजा उम्मतियो मुंहिंजा परवानो आशिक़ो सभिनी मां तव्हां मां भले में भलो मुंहिंजो पैरोकार मुंहिंजो ग़ुलाम मुंहिंजो उम्मती हुआ जो पाण बि हिन मिठे क़ुरान शरीफ़ खे पढ़ंदो ई पढ़ंदो रहे पढ़ंदो ई पढ़ंदो रहे पढ़ंदो ई पढ़ंदो रहे ॿियनि खे बि पढ़ाईंदो रहे इहो आहे मुंहिंजो हुज़ूर जो फ़ैसिलो तव्हां छा था पढ़ो वेठा छाजे कढे विया मिलंदो सभिनी खे नसीब अन्नसीब युसीब ओ कमा क़ाल नबी क़ुरान करीम में अल्लाह से फरमायो वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा यअलम मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिम मुबीन तव्हां ज़हनी मरीज़ न बणिजो परेशान न थियो मूंखे पंहिंजे ज़ात जो कसम आहे हिक हिक जो नसीब मां लिखी छॾियो आहे पंहिंजी उहो सभिनी खे मां ॾींदुसि मुंहिंजा खज़ाना खुटण जा ई न आहिनि लप चुको त मां वटि न आहे कुलू वतमत्तऊ कलीला ओ पने अकर वारो गौर ऐं फिक्र सां ॿुधो खालिक़ काइनात फरमायो कुलू वतमत्तऊ कलीला इन्नकुम मुजरिमून गुनाह था वेठा कयो ग़लतियूं था वेठे कयो तव्हां जा आहे बि मां ॾिसां थो वेठो ॾाढी कावड़ थी अचे हेॾे गुनाह ॾे झड़प ॾेई वरी हेॾे था झड़प ॾियो तव्हांखे मां इन हालात पैदा न कयो पर मां रहीम ऐं करीम तव्हांजी मानी बंदि नथो कयां पाणी बंदि नथो कयां कुलू वतमत्तऊ जेतिरो वणेव खाओ जेतिरो वणेव पीओ मुंहिंजा खज़ाना खुटण जा ई न आहिनि
تاں شاہ خائی شاہ پیندو تاں جا ابا ڈاڈا پر ڈاڈا تر ڈاڈا آقا ہن سمیت شاہ خائی شاہ پی ویا 40 پیڑیوں تاں جوں گزریوں مجھا خزانہ کھٹائے نہ سگیا تاں بھی مجھا خزانہ کھٹائے نہ سگندو آہو دنیا میں ہیتڑی گھڑی قرآن شریف میں اللہ سے بھی جاتے فرماؤ کہ 1000 سال عمر ڈیجی وہ 1000 سال تے گزارے ٹھٹھ ٹھانگر سا وہ مرن خان بک ملائک پوچھنا سے کم لبست بلا گرم اترئی ہیں دنیا میں مزامانی ہیں چاہیے لبست یومن او بعد ہکڑی یاد لی یہ تاں 1000 سال والی سو تاں والی اساں ہماری 50 60 70 80 یہ لکھے میں ہی نہ ہیں اچھی اچھی کر پان کی پریشان کیوں تو سی ذہنی مریض سی ویا ہوں خالق کائنات فرماؤ انکم مجرم کو بھی گناہ ماخون لکائے نہ تھا سکو کاڈے بھجی کاڈے بھجندو کاٹھے لکھی کاٹھے لکھندو وہ جگہ کیڑیا نالو دکھنو جاتے مجھے نظر نہ پئے وہ آواز کڑوا جے کو مان بدھا نالو تو نہیں آواز کھنو انہو هو السمیع البصیر جاتے کہاں آئے ہوتے ماں سائیں نسان دو رات جے توڑے نہیں ہو جو جے کی گھر ہے ہوتا توڑے آستے دا گھر ہے ہوتا بھی ماں بدھائیں بدھان دو جو کو بیو کو گھر دنیا وارو نہ بدھے وہ بھی ماں بدھن جاتے بیو کو ڈسی نہ سگے ہوتے بھی ماں ڈسن لکل میں لکل جا مخفی میں مخفی جی جل امر جو پیٹو بس ایک پردو بچے دانی جو بیو پردو امر مٹھی جے پیٹ جو ٹیوں پردو بار جے مٿوں جو تھيندو آ باریڪ پردو چوٿون پردو ہن چولے پہرانا مرجے جو پنجوں پردو رات جی اندھاری دے پردن دے پردا پردن دے پردا اڑی جائے دے بھی ماں ڏسان دو ۽ ماں تاں کي اندھاری میں ٺايان منيو کير تو ٺاهي سائیں کیئں تو بلا اساں کي ٺاهين فرما تو ما غرق بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك في أي سورة ما شاء ركبك بیکھے ونے نہ ونے ماں اللہ پانجے پسندے ٹوکے ٹھایا تو دیکھے ونے نہ ونے پان کھے تے پان بیو وڑنے پانجو منہ ڏسي خوش تھا روئندا هو ان کي ان جو منہ وणे نہ وणे ان کي ان جو منہ وणे نہ وणे ہر کو پانجو منہ ڏسي خوش थींदो आहे کہ نہ گنتی कंदो आहे ته اهڙو मां छो थियो اللہ سے فرماयो ॿियनि खे वणे न वणे पर ॿिनि खे ज़रूर वणंदी हिकु मूंखे वणे थो मां पंहिंजे वणंदीअ ते ठाहियो त मां ॿियो पाण खे वणे ई वणे थो थोरे कुराड़ो झूर थी पवंदे तरी बि चवंदे हाय मां जवानी में थो वणे बचपन में थो वणे वरी जॾहिं कुराड़ो थींदो पोइ वार अछा थींदो पोइ हिकिड़ा छॾे ॾींदा हिकिड़ा चवंदा कुझु न कुझु मट सट कयूं हिकिड़ा हुज़ूर असांजी सुनत ॾे हलिया वेंदा ॾाढनि खे ॻाढ़ो खणी वेंदा हिकिड़ा वरी शौक़ में अची पाण खे वधीक सुहिणे बणण लाइ डांभर मथे वेही रहंदा ॾिसंदो अलाह जो भली डांभर त न मखियो इहो कमु त न कयो कसो जो सुञाण ॾींहुं क़यामत न हुजो इन डांभर जो असर चेहरे ते हलियो वेंदो क़यामत ॾींहुं न कयो डांभर न मखियो वॾो गुनाह अथव जेका शइ नबी साईं खे पसंदि आहे सभु ॾाढा जो असांखे बि पसंदि न हुजे जेका नबी साईं पसंदि करे उन खे पसंदि करे अहिड़ो करे मां ठाहियो मां
ऐं मां ज़िमूं खयोंमांव तव्हांजो त किविल जेतिरो अकुल बि कोन्हे, तव्हांजो त झिरकीअ जेतिरो अकुल बि कोन्हे, तव्हांजो त कबर ऐं कांव जेतिरो अकुल बि कोन्हे। इहे बि मुंहिंजे भरोसे ते अॼु आख़िरनि में सुम्ही था पवनि, सॼी राति आराम जी निंड करे न टिकियूं खाइनि, न सीरप पीअनि, न टेबल निंड जी खाइनि, फराजी निंड करे सुबुह जो मुंहिंजो नाम पढ़ी सुबुह जो ज़िक्र करे निकिरी था पवनि। मां उन्हनि खे ढव कराए थो मोटायां सुबुह जे वेले खां जो कुझु ई कोन्हे। सुबुह जो ऐं हिते गुंदड़ा भरिया पिया आहिनि, पल भरिया पिया आहिनि, 6 महीननि जी विरो पिया अहिड़ी आहे। कीअं जो कुनो आहे, छा थींदो सुभाणे, छा थींदो परीहं, छा थींदो, जंहिं पैदा कयो आहे उहो पाण ई संभालींदो। तव्हां काॾे हलिया विया हो? क़ुरान करीम में फरमाई वकाइम मिन दाबतिन ला तहमिलु रिज़्क़हा, केतिरा ई दुनिया में परंदा ऐं पखी जीते जरासीम आहिनि जंहिंखे हिकिड़े वेले जी ग़िज़ा बि कान्हे। रब से क़ुरान मजीद में कसम खणी फरमायो अल्लाह यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम, राति पूरी थींदी उन्हनि खे बि रोज़ी ॾींदो रहंदो, पर तव्हांजे रोज़ीअ जो ज़ामिन बि मां अल्लाह। इय्याकुम सां ताकीद करे चई तव्हां बि विसरो न कोन्हा, तव्हांजी मानी पाणी में माते आहे। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह से फरमायो या वरथा इंसान तुझे मां सुकून ऐं आराम जे लाइ मां हेठों ज़मीन जे मिठे पाणी जा जर वहाए नाथ मां त पतो पई कीअं थो मोटर मां पाणी अचे, कीअं थो नलके मां अचे, कीअं थो खूह जो अचे, कीअं थो दरिया मां अचे। सॼो मुल्क तोखे पाणी सां भरे ॾिनो, अञा तोखे एतबार कोन्हे। मुल्क ई कणक करे ॾिनो मां, मुल्क ई सारियूं करे ॾिनियूं मां, मुल्क ई जूअर ऐं कमंद करे ॾिना मां, मुल्क ई केला बनाए ॾिनो मां, अञा परेशान आहे। मां तुंहिंजे मथां इनाम ऐं एहसान एॾा कया आहिनि जो मखलूकात में कंहिं ते न कया अथमि, पर मुहांडो अहिड़ो ॾिनो त मां जो हिकिड़ो बि मलाइक नूरी तुंहिंजे मुहांडे कोन्हे। सॼी मखलूकात सिके थी मुंहिंजा अल्लाह से मूंखे अहिड़ो करियां, मूंखे अहिड़ो करियां, मूंखे अहिड़ो करियां, मूंखे हाकिम जहिड़ो, मूंखे फज़लुल्लाह जहिड़ो, मूंखे हिन साईं जहिड़ो। रब मुहांडो न ॾिनई। अल्लाह फरमाए इंसान वत्तीन वज़ैतून वतूर सीनी वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। छड़ो तुझे चेहरे जो ज़ेब ज़ीनत ऐं तुझी बीह कई अहिड़ी मां कई आहे जो सॼी मखलूकात खे अहिड़ो न कयो अथमि। हे छड़ो तुंहिंजा कपिड़ा, हे तुंहिंजो रुमाल, हीअ तुंहिंजी पग, हीअ तुंहिंजी कमीज़, हीअ तुंहिंजी शलवार, तोखे अहिड़ी नसीब कई अथमि जो दुनिया सॼीअ में कंहिंखे नसीब। पखी परंदा जी त जरासीम, मेहूं गऊं बकरियूं रिढूं, उठ घोड़ा तुझे लिबास ते हैरान आहिनि, पर जिन ऐं मलाइक नूरी बि हैरान आहिनि त अहिड़ो लिबास रब हिन खे कीअं नसीब कई। एतिरो रुमाल बि कंहिं फ़रिश्ते खे कोन्हे, शलवार ई कहीं कान्हे, कमीज़ ई कहीं। या बनी आदम क़द अंज़लना अलैकुम लिबासा आदम जा बचड़ो क़यामत में भी मां तव्हांखे उघाड़ो न कंदुमि।
क़यामत ॾींहुं बि तव्हांखे मां नंगो न कंदुमि। जॾहिं हिते ई मां ढकण हार तव्हांखे ढकियो आहे त उते बि मां तव्हांखे ढकींदुसि। तव्हां जूं ग़लतियूं गुनाह मूंखे मालूम आहिनि। जाते उथो था, जाते वेहो था, जाते घुमो था, जाते खाओ था, लिकी था वञी सुसुल कयो, मीटिंगूं कयो, उते बि मां तव्हां सां गॾु ई गॾु आहियां। वहुव माकुम ऐन मा कुंतुम। पर मुंहिंजी सिफ़त आहे सत्तार। नालो त खणो। जे मूंखे कावड़ हुजे हा न ढकण जो इरादो हुजे हा त हिते ई न ढकिया आहिनि। जे हिते ढकियो थो मां त उते बि ढकींदो। माॾे मोटी आनीमू इला रब्बिकुम वास्लिमू ला। अजे मुंहिंजे दर घर में मस्जिद में हाज़िर थी, अजे मुंहिंजा सजदा रुकू कर, अजे मुंहिंजे क़ुरान शरीफ़ खे जीअं में चाहियूं ॾे, बोसा ॾे, सखियुनि ते रखेसि, ज़ुबान सां पढ़ेसि। फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास से इमाम अल-अंबिया राज़ी थिया जो हुन ख़िदमत में बदनू पाणी जो पेश कयो कोड़ो। सोरे ॾेदा नंढा 7 सालनि जो ॿार सॾु करे घुरायूंसि। घुराए फरमायूं पुट हे कहीं तोखे सलाह नी त मुंहिंजे उज़ू खां पाणी भरे रखो। कहीं चई चईं कहीं न थियो। पोइ तो छो ईअं कमु कयो पाणी भरे रखी? चई तव्हांखे ज़रूरत मां सम्झमि त साईं जन इस्तंजो कयो आहे, हाणे उज़ू फरमाईंदा, पोइ मां कोरे में पाणी विझी भरे तव्हांखे खिलंदो। पाण खिली वेठा, ॾाढो ख़ुशि थिया। फरमाया हेॾे आ त मां तोखे मज़ूरी ॾियां, सिलो ॾियां, तोखे दुआ ॾियां। ईअं न फरमायूं त मुंहिंजा अलाह हिन सौट खे सोन जा जबल ॾिजां। ईअं न फरमायूं त मुंहिंजा अलाह हिन सौट खे मोतनि जो माल खज़ाना ॾिजां। ईअं न फरमायूं त हीरनि ऐं लालनि जूं खाणियूं ॾिजां। मथरे ते हथ रखी फरमायूं अल्लाहुम्मा अल्लिमहू इल्मल किताब, अल्लाहुम्मा अल्लिमहू इल्मल कुरान। ॾाढाई नथा कयो सुभान अल्लाह। वरी चयो सुभान वॾे में वॾो प्यार नबी साईं जो इहो थियो जो हुन जी दुआ नाज़ करियूं अलाह साईं खे क़ुर शरीफ़ हेॾो नसीब। हुज़ूर पंहिंजे हज़रत अब्दुल्लाह साईं सौट खे अब्बास साईं चाचे साईं जे पुटड़े खे ख़ुशि उसलूबी ते सुठे अमल ते इहा दुआ न ऐं मुंहिंजा अलाह साईं हिन मुंहिंजे सौट खे हिन मिठे क़ुर शरीफ़ जो इल्मु नसीब कजां। फ़क़िहो फ़ि दीन, दीन जे मसइलनि खां वाक़ुफ़ कजां। जीअं हराम हलाल ॼाणे, जीअं पाक पलीत ॼाणे, जीअं गुनाह सवाब ॼाणे, जीअं शिरक तौहीद ॼाणे, जीअं कुफ़र इस्लाम ॼाणे, इहो इल्मु नसीब कजां मुंहिंजा अलाह साईं। वठी जो दुआ लॻी नबी साईं जी सिद्दीक़ साईं वेहे मसंद मोहम्मदी ते फैसल ला हेॾे अब्दुल्लाह बिन अब्बास हिते भरिसां वेहे साईं हज़रत उमर साईं पंहिंजे ज़माने हुकूमत में खिलाफ़त में हेॾिया अब्दुल्लाह अब्बास ते वेह उनखे वेहा कुबार साहबा अर्ज़ु कयो साईं वॾा वॾा साहब हेठि वेठा आहिनि, तव्हां सभु मथे करे हिन स्टेज ते मसनद मोहम्मदी ते सिदारत जे मसनद ते इन खे था वेहा ॾिनरे खे। उमर साईं फरमायो पुट हिनखे मुंहिंजे हुज़ूर जी दुआ थियल आहे, हथड़ो घुमायल आहे, हिन वटि आहे खीणे में खाण दीन जे इल्म जी, असांखे बि कॾहिं कॾहिं हिन खां पुछणो पवंदो आहे। एॾा जलील क़दर साहब था फरमाइनि, सिद्दीक़ साईं जहिड़ा, फारूक साईं जहिड़ा, उस्मान साईं जहिड़ा, अली साईं। असां इन करे गॾु विया आहियूं त जिते ज़रूरत पए पुछण जी हिन नंढड़े खां पुछूं जो हुज़ूर दुआ जो हथु रखी दुआ जो करे छॾीसि, हिन जो सीनू दीन जे इल्म जो समुंड बणिजी वियो। तव्हां बि महिरबानी करे इन पासे सुरो, ॿिए पासे न भॼो, पर ई भर अथव,
اڑی کاڈے سُڃپڙ ڏے مون کيو تو پٽ انسان جي پورائی شامون پوندي جيترا ماڻهو کي آمدني ٿيندي اوڏا اخراجات وڌندا ويندو پريشان ٿيندو سکون ۽ آرام عزت ۽ مان جي زندگي هن قرآن شريف باقي تव्हां چوندو ته هيئن عالمن سان کين صدي ٿي يا عالمن تي ظلم ۽ تشدد ٿي يا کا نئين ڳالهه ته ڪانهي انهي ۾ علماء جو درجو وڌي ٿو جو نبي سين فرمان علماء امتي کا انبياء بني اسرائيل جي اڳين زماني جي نبي الله کي پيارا تي منهنجا امت وارا بي عالم رب کي اڏا پيارا وہ بدل جا صحابی شہید کیوں تھی ویا عہد میں امیر حمزہ حسین کیوں شہید تھیو یا ابو جہاد امیر حمزہ کی شہادت ملے ہی نہ 70 بیا حافظ عالم کیوں شہید تھیا کربلا میں امام حسین سے کیوں شہید تھیو یا ابو جہاد شہادت میں امام حسین کے صغیر خیر پیا کے سمیت شہادت ملے ہی نہ یہ اذیتوں یہ تکلیفوں علماء جو ڈاج ऐं मिसकीन हुजण बि आलमनि जो ॾाज आहे वरसो मौलवी जे वॾेरो थिए न हराम जो वाइद तव्हां हिते थिए या ग़रीबत आलमनि खे जो वाइद कंदा था वतन फ़क़ीर आहिनि वीचारा जे आसूदा हुजनि कुलई सेलर न काटन मिलनि जा मालिक ऐं पेट्रोल पंप ऐं CNG जा मालिक हिकिड़ो मौलवी मस्जिद में या कंहिं पिंडाल में वाइद खां ॾिसो ई न इहो छो नबी से पाण घुरी वरिती जिब्राइल अमीन आयो से मां घणा तव्हांखे जमल सोना करे ॾियां रब से हुकुम कयो साईं ने फरमायो जिब्राइल ये कहिड़ियूं ॻाल्हियूं खणी आयो आहियां मां हेड़ो क़ुर मजीद मूंखे मिलियो आहे मां ये सोन जा जबल काॾे कंदुसि मां त अर्श मौला ते हुयुसि मूंखे सोन बि मिलिया हीरा बि मिलिया लाल बि मिलिया मोती बि मिलिया मां सभु तरफ़ करे निमाज़ घुरी वठी आयो हे कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे पर थी त मां पंहिंजे साईं खे पाण अर्ज़ु कयां हथड़ा खणी फरमायो अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना पढ़ो त या दुआ पढ़ो त अल्लाहुम्मा अहयिनी वामदनी मिस्कीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन जा अल्लाह साईं सॼी दुनिया जे माण्हुनि मां सभिनी खां ज्यादा वॾे में वॾो मिस्कीन वॾे में वॾो मिस्कीन वॾे में वॾो मिस्कीन मां मोहम्मद करीम आमना जे लाल खे कजां जीअं कोई थधो साह खणी को मज़दूर को हारी को ग़रीब ईअं न चए त पोइ बि माखून नबी से आसूदो हो ईअं न चवे एॾो मूंखे ग़रीब हिकु ॾींहुं खावां त ॿिए ॾींहं जो खाधो वरी तोखूं घुरां हिकिड़ो वेलो खावां त ॿिए खाधे जे वेले जे लाइ खाधे जी दुआ तोखूं घुरां ऐं मुंहिंजा अज़ीज़ नबी से घुरी वधी ग़रीबत अल्लाह से ग़रीब करे मार जाए दुनिया मूं लॾाइजांइ जन्नत ते घुराइजांइ जीअं मुंहिंजी मिल्कियत वार ते मुंहिंजा पोयों शोरा मुख़्तलिफ़ कादनि ॾे तारीरां करण न वञनि विड़ी न पवनि फैसला न थियनि अमीरनि जा ईअं मिसकिन करे हितां कढजांइ पाण ॾे जन्नत ते घुराइजांइ ऐं क़यामत ॾींहुं बि मिसकिननि जे विच में बीहारजांइ जीअं मां नज़र कयां ओभर नज़र कयां ओलह नज़र कयां ॾखिण नज़र कयां उत्तर त उन क़यामत में तरफ़ त न हूंदा जाॾे मां नज़र कयां त मिसकीन ई मिसकीन नज़र अचनि ग़रीब ई ग़रीब नज़र अचनि जेके मुंहिंजी ग़ुरूबत खे नूरानी चेहरे खे ॾिसी उन ग़रीबत वारी निस्बत जे करे अखियूं बि ठारनि त दिलियूं बि ठारनि जीअं सॼी उमिरि जी ग़रीबत जो ग़रीबनि खां ॾुख ई लही वञे हाणे नबी साईं वरी हीअं फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया आलम अथव नबियनि जा वारस हाणे नबियनि जो वारस थियो त हिनखे मिसकीन थियणो आहे सुञे थियण लाइ तयारु थी रहणो आहे वरी ॿिया दर कहिड़ा ॾिसंदो हुते वरी कहिड़ो तो पॉलिसी मटाईंदो हुते पार्टियूं मटाईंदो हुते तनज़ीम मटाईंदो हुते ॿिनि पैसनि ते फ़क़ीराणो लॾो जेको जमीअ जो हले थो उन सां हल चया ॿिनि पैसनि खां हेॾे तूं पुल्ट फेरे हेॾे तूं पुल्ट फेरे पाण खे ॿई जान वञाए थो रोज़ तुंहिंजी तनज़ीम ॿी आहे रोज़ तुंहिंजा नक्शा ॿिया आहिनि रोज़ तुंहिंजो प्रोग्राम ॿियो आहे
خبردار چھو حق واری جماعت یا تھو جن تے حضرت حماد اللہ حالے جی زندگی مبارک گزارے حق واری جماعت یا تھو جن تے ساری زندگی حافظ محمود اسد سائیں رحمت اللہ علیہ گزارے یا تو حق واری جماعت جن تے حضرت مولانا عبد الکریم قریشی صاحب بیر شریف والا سجی زندگی مبارک گزارے ہوا جے کہ عالم بھی ہاتھ عامل بھی ہاتھ کامل بھی ہاتھ اکمل بھی ہاتھ یہ تو حق جی جماعت یہ دے ساری زندگی امروڈی تاج محمد سائیں محمد شاہ سائیں گزارے یہ کیڑی تنظیمان نقنارن سان ٹھائیں تو شروع کردو بن پیسن جے کان پان کی لپ بھگڑن دے وکڑوں تھا مسلمان وکامندو آ کلمے وارو وکامندو آ بے ضمیر تا تھو ضمیر کے تبدیل تھا کہو جن جو ضمیر تبدیل تھیو ان جو ایمان بھی تبدیل قرآن مجید میں اللہ سے فرماؤ یا ایھا الذین آمنوا ادخلوا فی السلم کافہ قرآن مجید میں فرمایا یا ایھا الذین آمنوا اتقوا اللہ حق تقاتہ جن جو جلسو آ ان کو ماں فون بند کرے چلی جی تاں جلسے ہنگامی طور تاں خدمت میں حاضر تھیس مولانا عبدالرحیم صاحب جی ناچن جے کرے یہ عذر حاضر پٹا سا انسان ہوں پھوتی موتی اساں سان لاگو آ بیماری بڑی اساں سان بھی لاگو آ دکھ سکھ اساں سان بھی لاگو آ یہ سب اساں بھی تاں گے انسان ہوں متھے نہ تاں اساں تاں کے پان کو بھلو تا سمجھوں تری تاں جے زیارت کرن اچوں تا یہ تاں اساں کے پان کو بھلو سمجھوں تو تاں اساں ڈسن اتھے اچو جکو بے کے بھلو سمجھندو وہ پان اتھے ویندو دیدار کرنی پانجی ماؤ تاں اساں جا منظور نظر تاں کے پان اساں بھلو تا سمجھوں ایسا نہ ونجاؤ پکے پیر تے دی بیہو جھٹی پلک لا ایمان کے زیان نہ کہو ست جا فرارو نہ پوندو یہ ایکڑو تحفو آ یہ ایکڑی نعمت آ یہ ایکڑی دولت آ ایمان جی جن کو وہی ہلی منہ متھو کٹیندو پر کچھ حاصل نہ تھی قرآن مجید میں رب سے فرمایا ربنا امتنا سنتین واحییتنا سنتین فاعترفنا بذنوبنا فهل الى خروج من سبیل قرآن کریم میں رب سے فرمایا فیقول رب لولا اخرتنی جڑی مرن جے ویجھو ہر کو مانو پانجے قابرن جو رستو چھڑے ہیڈے ہوڈے ویندو لالچ میں جی پھرائیں دیا لالچ جاؤ یا پھرائیں دعا بھو بنی بیماروں ہی قد چمڑ نہیں لسائیں ہیڈے لوڈیے ہیڈے لوڈیو ترجمہ مٹائیں اقابرن جو رستو چھڑیں اللہ تعالیٰ فرماؤ بو جڑی من ہار کو تھی دو بو روئیں دو اکھنوں پانی باندھ سے جب تو وری چوندا سائیں پٹو یاد پہ نانی یاد پہ اما ابو یاد پہ ان کی سکرا جی سختی وتو اللہ شاہدی تھوڑے قرآن میں مجھے ماں کے یاد کرے روئی چوندو کیا چوندو فیقول رب لولا اخرتنی الى اجل قریب فاصدق واکن من الصالحین تما توبہ تاب تھی جہاں پشیمان تھی جہاں جگہ کمی پیشی ماخوں تھی ہوئی انہیں کو معافی وٹھی جہاں سدھو مسلمان سچو تھی جہاں او مجارب ماتے رحم کر کے گھڑیوں دے تما ونیا پڑھتے کے گھڑیوں دے تما ونیا پڑھتے کہ راتیوں دے تما ونیا پڑھتے کہ ڈیہں دے تما ونیا پڑھتے ہاں جواب ہو او فرمے وَلَن يُؤَخِّرَ اللَّهُ
ہکڑو منٹ بھی نہ موٹائنداسیں آزمائے کے اساں نہ آزمائنداسیں بیہر ہیڈو وقت نو سی ہیڑو مٹھو قرآن شریف نو سی تو شاہ پڑھایو ہانے موٹائیں پو تو پڑھائی نہیں خبر آ تجھے حلق تے تو خبر پئے فذوقوا عذاب الحریق چکھو علی جہنم جے باہ جا مزا تو خبر پئے تو کیئں پانجے حقابرن حق وارن جو پاسو چھڑے نہ حق وارن جو کڈویں ہلی پانجی سزا پان ڈس تو خبر پئے تو ہانے استغفار کرے وٹھو ہے وقت تو ہن حیاتی میں سب پڑھو استغفر اللہ ربی سبھی جو استغفر اللہ ربی وری بھی جو استغفر اللہ ربی مدینے شریف جے مسجد میں بھی ہر دعا ہکڑو چار لڳو پيو آ 3 دفعہ ان مٿو استغفار لکھو مکے شریف جے مسجد میں بھی کعبۃ اللہ شریف میں مان ڏٺو وڏو مسئلن جو کتاب نماز لکھو پيو آ پر مٿو لکھو پيو استغفر اللہ استغفر اللہ استغفر یہ پیاری شے تو اللہ سے ہانے بھی جو استغفر اللہ ॾاढी خوشی تھی جو اللہ تعالیٰ تاں کے اہڑو مجمع نصیب کयो جنہیں محفل جو مور قرآن شریف آ کچہری جو سنگار یہ رحمت وارو یہ برکت وارو یہ نورانیت وارو قرآن شریف آ ماں سجو کھٹائے تو نٿو سگھاں ایترو وقت نہ تاں کیا نہ ماں کیا پر فائدو انہن کے ملندو یہ میں بخوبیوں گھنیوں وہ بدو تو بدو آگا فائدو نی وائد مون تقریر مون عالم بزرگ جے مون کے ملندو جے میں گھٹ بخوبی ہو جائے گھنی خوبیوں ایک تو قیامت کے منے تو ماں کے مرن کا بوتھوں کافر ویچارا ان جے کرے مائٹ ساڑیندا تھا وتن پکھن کو کھارائندا تھا وتن دریان میں لوڑیندا تھا وتن جو ہنن کے یہ واہ ماں اساں لوڑیا سے یا ساڑیا سے یا پکھنوں ڈھارن کو کھارایو سے گدرن بگڑن کو تو وری یہ موٹی اللہ علی نہیں آخر جاؤ انکاری تاں تھیو آخر جا اقراری جو مرن کا بوتھن برابر یہ جو صحیح زندگی حساب کتاب برابر چوندو لبست یومن با او بعد یوم پچھاتی ملاقات کرنا ڈیاوار زندگی جو سیں گھڑی کی رہیا ہوں ادری یا منونی اللہ سے فرمایا ان کے اعمال نامو ڈیوس پڑھے پانجو پان ان میں اندر ویڈیو بھی ہوندو صبح کاتے ہیں منجند کاتے ہیں شام کاتے ہیں رات کاتے گزاری کوئی ننڈا وڈا گناہ بھی لکھیا پیا ہوندا وہ سجو ریل زندگی میں پھرندو وہ روئی ویندو نہ رکھنو ہوندا وہ روئی چوندو ہی ما لهذا الكتاب ساتھیو ان کتاب کے لا یغادر صغیرۃ ولا کبیرہ وڈا گناہ لکھیا پیا پر زڑیوں کم لکھی کم کہیں ڈٹھائی نہ اوے بھی لکھیا پیا ہے اجوں جی جائے جہنم ربنا امتنا سنتین ربنا امتنا سنتین واحییتنا سنتین فاعترفنا بذنوبنا یہ تک کیوں مارے وہاں مدیر بسیں گے عرض کندو فاعترفنا بذنوبنا زارو قدار ہوئی اکھن مون نار وہائے چوندو سے سب گناہ منیم ماں لکھ بیٹھا ان کتاب میں ہانے ماں انکار نہ تو کرے سگا فہل الى خروج من سبیل آہے کا نکلن جی واہ تمام یہ سب گناہ ہٹائے نیکیوں ہی نیکیوں کرے جا نمازاں پڑھیے جا خیر خیرات گھنی کرے جا ذکر اذکار گھنا کرے جا قرآن مجید گھنوں پڑھیے جا حج عمرہ گھنا کرے جا او سے مہربانی کر ماخی کو نکلن جی واہ دے جواب ایک ملندس وما هم بخارجین من النار ہانے ایڑے بیکر میں جی فتوا ایک منٹ بھی باہر نکلی نہ تھا ہاں مزاوت ہے ہانے یہ مزاوت اکیلا ہی جا باہ جا تھوہر جے ون جا پیشاب میں پوئیں جے پانی جا مزاوت تھوہر جے ون خواہ تسقى من عين آنية ليس لهم طعام إلا من ضريع
لا يسمن ولا يغني من جوع. کنڈن والے وڻ جو ٽڪر نڙيءَ ۾ ڦاسي پوندس، نہ هيٺ لهي جو ڍو ٿيس، نہ ٻاهر نڪري. یہ کتے کي سوئي ڏبي آ، یہ کھلاٽ بيٺو پنهंजी انسان जी हालत न करा. दुनिया में संभालण जो थी संभाले वञो, न संभालियो त पंहिंजे रब सां पाण ॼाणो. असांजे हथ में पुट न हिदायत आहे न हुकूमत. मरकज़ हिन ॿ. हिकिड़े मरकज़ जो नालो आहे दोज़ख, ॿिए मरकज़ जो नालो आहे बिश्त. हाणे तुंहिंजो फ़ैसिलो तूं पाण कर, मुंहिंजे हथ में तव्हांजो फ़ैसिलो न आहे. हज़रत हाले जी वारनि साईं जे हथ में तव्हांजो फ़ैसिलो न आहे. हज़रत ॿेर वारनि साईं जे हथ में तव्हांजो फ़ैसिलो न आहे. कंहिं ॿी पीर फ़क़ीर बुज़ुर्ग वलीअ रोज़े धनी रहमतुल्लाह हथ में तव्हांजो फ़ैसिलो न आहे. सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी कुतुब रब्बानी पीरान पीर जे हथ में फ़ैसिलो तव्हांजो न आहे. तव्हांजो फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे. क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो, इन्ना हदैनाहु सबील. इन्ना हदैनाहु सबील फइम्मा शाकिरन व इम्मा कफूरा. हाणे मां तुझे सिराते मुस्तक़ीम जो रस्तो आसान करे तोखे क़ुरान मजीद जे ज़रिए ॾसे छॾियमि, ॾेखारे छॾियमि. पढ़ण जी इजाज़त ॾिनी मां, बैन बि लाथो मांसि, मोकल बि ॾिनी मां, आसान बि करे ॾिनो मां. वलक़द यस्सरनल क़ुरान. अहिड़ी जोग्राफी जो किताब आसान आहे, अहिड़ो पहिरियों किताब आसान आहे, अहिड़ो पंजूं किताब आसान आहे, अहिड़ो ABCD वारो किताब आसान आहे, अहिड़ो उर्दू किताब आसान न आहे जहिड़ो मां क़ुरान शरीफ़ खे सवलो बणाए. पर तूं बदनसीब मुंहिंजे क़ुरान मां फैज़ न वरितो. वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र. पढ़ण लाइ त मां क़ुरान मजीद खे आसान करे छॾियमि, पर सम्झण लाइ बि क़ुरान मजीद खे सवलो करे. ॿी ॻाल्हि जॾहिं तव्हांखे सम्झ में अचे तव्हां क़ुरान मजीद जल्दी सम्झी सघो था. हिकिड़ो हिकिड़ो रुकू रोज़ रमाना सां पढ़ंदा कयो. पाण मुंहिंजे सम्झाइण में ऐं पंहिंजे पढ़ण में आसमान ज़मीन जो फ़र्क़ु आहे. इहो तव्हां सभिनी ते क़ुरान शरीफ़ जो हक़ आहे. फर्ज़ सम्झो, हे महिमान आहे परे जो, मां हुतो शिकारपुर वरी हाणे जॾहिं होॾे वियुसि ख़ैरपुर, वरी तो फिरी हिते आयो. इहो कहिड़ी सफ़र आहे? सफ़र आहे हिन हस्तीअ जो जेको लोहे महफ़ूज़. वरी आयो त मदीने शरीफ़ में, मके शरीफ़ में अम्मा आमना जे लाल नूरनि जे सरदार माखी मिस्री खंड खां वधीक मिठे नाले वारे सैयदना मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम. हाणे मके शरीफ़ में पने किथां कीअं पोइ उथरे चाणी शरीफ़ में, बाजी शरीफ़ में, फलाणी जाइ ते भरजू शरीफ़ में, मुल्क में ॿाराड़ी में सखर कीअं पोइ लाहौर कीअं पोइ इहो कंहिं पहुचायो? उन वॾो अहसान. वरी असांजी महिरबानी कर वरी की नथा फ़ाइदो वठो, पाण ॼाणो, नतीजो पाण न लोड़ींदव. हिकिड़े जी गुनाह खे ॿियो न लोड़ींदो. ला तज़रु वाज़रतुन विज़रा उख़रा. नूह नबी जो पुटु नाफ़रमान थियो. हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह से फरमायो, तो ते हिन जो कोई असरु न पवंदो, तूं उहो ई जन्नत जो वारस आं, हिन में हथ कढ त असां हिते ई घर कयूंसि, उते बि बाहि में मोकिलियूंसि. हज़रत नूह अलैहिस्सलाम जो इलाज करे, नबुनी मिन अहली. ओ मुंहिंजा साईं माॾे निहार, ही मुंहिंजी नबूअत मेड़, ही मुंहिंजो पटको मेड़, ही मुंहिंजी ॾाढी मेड़. साईं मुंहिंजी महिरबानी कर. 950 साल मां तुंहिंजी तौहीद जी तबलीग कई आहे. मुंहिंजो बचिड़ो आहे, वणे न वणे ॿिए खे, मूंखे त वणे थो. जहिड़ो आहे तहिड़ो आहे. पुटु त पीउ खे वणंदो न पुटु. साईं मुंहिंजे सदको माफ़ी ॾेसि. रब साईं फरमायो, लईस मिन अहलिक. वरी बि पट करे चई त सम्झंदो पाण. इन्नहु अमलुन गैरु सालिह. हिन जा कम चङा न हा, लक्षण चङा न हा, निमाज़ी न हो. तुंहिंजो तालुक ई टुटी वियो, परे थी न खऊं. चई पोइ काॾे गुम कंदे? फरमाया, हाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन.
لہرائی عذاب جے پانی جی ٹبی ہکر نہیں سگو تو وری جو رڑھی ویو تو بیر پٹر پی کے ڈسن میں ہی نہ آئے وہ بادشاہ وا بے نیازا انہیں کو رجو ترے فرمائی والخاشین والخاشیات اپنے عبدو والخاشین والخاشیات والحافظین فروجهم والحافظات والذاکرین اللہ کثیرا والذاکرات اعد اللہ لهم مغفرہ واجرا عظیما اللہ سے فرماؤ ما اللہ رنکھے معافی بھی دو مان بشت بھی دو مان معافی بھی دو مان جنت بھی دو مان سبحان اللہ یہ خوبی پانا پیدا کرے اللہ خودیو سب دنیا خود جدا تھا تو متا ہو کارجے متا ہو کارجے متا ہو رسی متا ہو کرجے اللہ فرمائے ویو کہ یہ تمہیں تاج قسمت نہ آئیں تاج قسمت جو فیصلو مجھے تھا ماخون رجو مردن ماں مرد بھی ہوئے بھلا جے کہ ماخون رجندائی دینا رہن مائن ماں مائیوں بھی ہوئے بھلیوں جے کہ ماخون رجندیوں رہن والحافظین فروجہم والحافظات آنے سے مائن مردن جے ڈجن جی خبر کیے بھئی فرمائے مردن ماں اوہے مرد رجن والا ہیں جے کہ پانچے شرمگاہ کے محفوظ رکھن گھر واری جی امانت میں بی مائی کے ملائے خیانت نہ کن مائیوں بھی اوہے بڑیوں جے کہ پانچے شرمگاہ جی حفاظت کن مرس جی امانت میں بے مرد کے نہ ملائن والحافظین فروجہم والحافظات انہوں کے مجھو بھوات طریقیں کے وے جو چڑھیں نہ تھا سمجھے نہیں میں اللہ جو بھوئی نہ ہے رب سنجھا تو ہی نہ تھے اللہ جو بھو ہو یوسف علیہ السلام وڈا مسک ہے مائی میں کبھی ویرا کی جو کے زمانے میں کہیں کھیرا میں کبھی کرن ہی نہ چاہتا بادشاہ جی رانی ہی بی بی زلیخا سائن بند کمرے میں حضرت یوسف علیہ السلام نے ہم لوگ کے اکھن میں پانی وہی ہوئی سے ہے شادی کریں زلیخا ہے کہیں کھیتی رہو پر آئیں جیسے پتھر جو پھوٹوا بکتو آئیو سائیاں مجھو ماں سیدار کو کندی ہاں سے انہی اخی لکایا دیجئے ماں کے ہنکم میں نہ سے روئی ویٹھو ڈنکرا رہی یہ تو انہی اخوں دی لکیں جے کہ اکھیوں دسان جو کونن وہ ماں کارے ونیا جے کو ہر جا دے دسے ہی دسے دو یادی سنیا رہا او مائی ماں کارے ونیا انہیں کو کیر بچائیں دو جے کو ہر جائے دے سے ہی بسے دو وما برئو نفسی ان النفس لامارتم بالسوء الا ما رحم ربی ان ربی غفور رحیم غلطیوں کرے کرے گناہ کرے کرے اساں پانجی دل پتھر کرے چھڑی منجر ہی نتھی ہوئی ادا جی پان فیصلو کرنے تو ماں جہنمی تھیا یا جنتی تھیا وہ حوایت بھی سر کرنے یہ پانچو فیصلو نتھو کرنا چاہیے اساں جا تھوڑا کچھ ہی کرنے نہ اساں وٹ بشتے یہ ٹکیٹ آ نہ اساں جا تمہیں ہدایت آ نہ اساں جا تمہیں حکومت آ اللہ جو نالو تو اکیلا وہی پانچے گھرن میں اکیلا وہی پانچے بند کمرن میں اکیلا وہی پانچے مدرسن میں اکیلا وہی پانچے اوتاقن میں اکیلا وہی پانچے آفیسن میں اکیلا وہی پانچے دکان میں گریبان میں کندانی کلا کل فدئی وہ پان ہوں بچ تو تجھے لاہے نفیس نازک جسم جو تو زبر نوا جنہیں بھی تو تیل مالشوں کریں سنگاریں سواریں صابن بھی نہیں غطا تو پارائیں یہ جہنم میں ونجے کہ نہ جنت میں وہ جے تجھو ضمیر فیصلو کرے تو یہ بشت میں ونجے تو اللہ جو نالو تو رستو بھی بشت والو وہ جے تجھو ضمیر فیصلو کرے تو جہنمی جہنم تو وہ مزا جڑاوانی ایمان اساں کے طاقت آ جڑاوانی اساں تاں سان گڈوں اساں دے پر اساں تاں دے پر اتاری اساں جے واہ دے وٹھا تاں اساں جا قرضی ہو نو کرو اساں جا جی ونی کہو
وہ 12 فٹ سڑک کھلی پئی آ اڳتے ہلی پنहिंजा انجام ॾिसजांइ जॾहिं जहन्नम जे बाहि में अॻितो टंगियो पियो जॾहिं पुरसरात में तुंहिंजा पेर लड़चा पिया हूंदा मुंडी पई बाहि में सड़ी पोइ चवंदई को हुजे त छॾाए पर वेझो ई न ईंदी कोई न अम्मा न अबो न मुर्शिद न उस्ताद न पाड़ेसरी न पुट न धीअ न घरवारी रड़ियूं बीठो कंदई अल्लाह से फरमायो वमा हुम बिखारिजीन मिनन नार हाणे इन्हीअ बेदीन खे जहन्नम मां कढण वारो को आहे हथ ई न ॻोल्हाई अल्लाह जो नालो अथव वेही अकेली जाइ ते पंहिंजे ज़मीर खां फ़ैसिलो वठो त बिश्त भलो आहे मां बिश्त में वञा बोइ खां पोइ न दोज़ख भलो आहे मां दोज़ख में वञा जे तुंहिंजो नफ़्स चवे त दोज़ख भलो आहे पोइ जेकी वणे वञी खा पी मज़ा माण हे मुल्क पियो आहे सिंगारियल हलाल सां गॾु हराम पियो आहे पाक सां गॾु पलीत पियो आहे गुनाह सवाब सां गॾु गुनाह पिया आहिनि तौहीद सां गॾु शिरक पियो आहे इस्लाम सां गॾु कुफर पियो आहे ईमान सां गॾु निफ़ाक़ पियो आहे जहिड़ो वणी वञी पासो वठ पर जे तुंहिंजो ज़मीर फ़ैसिलो करे त मां जहिड़ो कमज़ोर मां जहिड़ो नफ़ीस मां जहिड़ो नाज़ुक जेको न उञ सही सघे न बुख सही सघे न बुखार सही सघे न गुर्दे जो सूर सही सघे न सर्दी सही सघे न गर्मी सही सघे इन्हीअ खे बिश्त वञणु खपे पोइ इस्मती अल्लाह जो रस्तो बि बिश्त वारो वठ अक़ीदो बि बिश्तनि वारो रख अमल बि बिश्तनि वारा कर पोइ तुंहिंजी दामन में तुंहिंजी दामन हिन क़ुर शरीफ़ जे हिन में हुजे तुंहिंजो हथ हिन क़ुर जे दामन में हुजे हीअ तोखे न छॾींदी अध में न छॾींदी विच में ओ साकहू इलल जन्नत नबी सी फरमायो हथ कोठी साहिब फरमायूं पर हिन खे क़ाबू कर इहो खयूं हलंदो तोसां गॾु हूंदी हली बिश्त में पुॼाए पोइ मोटंदी अहिड़ो संगती वफ़ादार ॿियो आहे ई कोन इन जे दामन खे चिमड़ी पओ जीअं फरमायो उएं कयो पोइ बिश्त तव्हांजे लाइ ठाहियो अथई उन में ढोर न वेंदा पखी न वेंदा जानवर न वेंदा हिकिड़ो मलाक बि बिश्त में न वेंदा थोरे गुनाहनि खां पाक कनि गुनाहनि खां सफ़ा पाक पर बिश्त न वेंदा आज़माइशूं तुंहिंजे मथां आहियूं तूं गुज़री आहीं आज़माइशुनि मां जन्नत तुंहिंजे इंतज़ार में चाबी भी जन्नत जी तोखे मिलंदी टिकेट भी तोखे मिलंदी जॾहिं मिली किताब टिकेट जॾहिं मिले पोइ रड़ियूं करे चवंदे हाउ मुकरऊ किताबिया ओ दोस्तो भाइरो माइटो हे किताब त मुंहिंजो पढ़ो काऊं नंबर बंगलो आहे बिश्त जो कहिड़े नंबर में आहे कहिड़ी घिटीअ में आहे उहो नज़र तरसियो हिक हिक खे ॾेखारींदो तंहिं ख़ुशीअ में मापंदी सॼे हथ में अमाल न हुअणु अञा ईअं पुछाईंदो तो सर थींदो या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक रादियतम मर्दिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती वो खुश रहाइण वारा माना हिन खां छा पढ़ाए कने हिन खां छा पढ़ाए कने हेॾे आदम मां बिश्त ॾसियां अॻ में तकिड़ो तकिड़ो आहे मां नूरी पर्दा कुल परे कया आहिनि अॼु मुंहिंजो ज़ियारत त कर दीदार तो कर इंतज़ार जूं घड़ियूं बि तुंहिंजूं पूरियूं तिन उमिरि जा ॾुख बि तुंहिंजा लही मां तुंहिंजो ख़ालिक़ आहियां मां तुंहिंजो मालिक आहियां मां तुंहिंजो पालनहार आहियां महिरबानी मां कयूं थमाए अची मुंहिंजो दीदार कर नबी सी फरमायो मेराज वारी रात घणी कुदरत जूं निशान ॾिठमि जॾहिं ख़ालिक़ काइनात जो दीदार वञी कयुमि सॼी उमिरि जा मां मज़लूम मोहम्मद करीम खां ॾुख ई विसरी विया इन अल्लाह जमील पढ़ो इहो लफ़्ज़ पढ़ो सभई इन अल्लाह ॾाढो अल्लाह सुहिणो एॾो सुहिणो जो रब जे सुहिणो में ॾुख ई लाहे छॾिया साईं पोइ हिननि खे मुंहिंजनि खे ज़ीरत ज़ारत करा केॾो त सुहिणो आहे मुंहिंजो ॾंद मुबारक शहीद कयूं चहिरो नूरानी रत सां खून आलूदा थी वियो मुंहिंजी हीअ आङुर मुबारक वढे विधऊं मुंहिंजे रस्तनि ते खॾा खोटिया मासां हे ज़ुल्म थियो मासां हे ज़ुल्म थियो उठ जो उजमा ते रखियो मुंहिंजे अमार खे मारा मुंहिंजे बिलाल खे मुंहिंजे सिद्दीक़ मुंहिंजे फलाणे खे
वेहण मुंहिंजो मके शरीफ़ में वेहो करे छॾियऊं लॾे मां ज़ालिमनि जे हथों मदीने वियुसि वरी उते असां खंदक जी लड़ाई वरी बदर उहद जी पर तुंहिंजी नज़ाकत तुंहिंजी ज़ियारत मुंहिंजा उमिरि जा ॾुख लाहे छॾिया अॻिते जेके ॾुख ईंदा उहे बि मुंहिंजा विसरे रहंदा वाह जो तुंहिंजो दीदार आहे पर सभिनी खे नसीब अलाह से फरमायो वञी पंहिंजनि खे चओ त बक मकनि त मां ईअं ज़ियारत कराईंदोमान जीअं दुहराए पर्दा हटाए नूरी तोखे ज़ियारत कराई अथई और साईं उहे कहिड़ा बक आहिनि फलियामल अमलन सालिहा सुभान अल्लाह करे नथा देर थी वई आहे मूंखे दुआ घुरणी आहे सुभान अल्लाह जो आवाज़ निकिरे नथो तव्हां फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिह वला युशरिक बिइबादत रब्बिह अहदा वञी पंहिंजे मर्दनि खे फरमाए मर्दनि मायुनि खे मां सां कंहिंखे शरीक न कनि ऐं पाबंदी सां फराज़ मुंहिंजा अदा कनि मुंहिंजे नबीअ जी ग़ुलामी कनि पैरवी कनि इमामुल अंबिया जी ताबेदारी कनि मां अल्लाह साईं घुराए पंहिंजो ईअं दीदार कराईंदो मान जीअं तो आमना जे लाल खे दीदार करायो फलियामल अमलन सालिहा सब ॾाढे चओ हीअं चओ सभई त इंशाअल्लाह ताला अॼु खां वठी अमलन सालनि घणनि करण ते ज़ोर ॾींदासीं सभई चओ जो इंशाअल्लाह ताला अॼु खां वठी हाणे अमलनि सालनि जे करण ते घणी हिमत कंदासीं पोइ नसीब अलाह सां कंदो हिमत कयो जट ई चवंदा आहिनि हिमत मर्दा मदले खोला अलाह तव्हां हिमत त कयो अलाह नसीब कंदो फरमाए तो फलियामल अमलन सालिहा फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिह अहदा सजदे वारी बात में असां कंहिंखे शरीक न कनि रुकू वारी बात में मूंसां कंहिंखे शरीक न कनि दुआ वारी बात में मूंसां कंहिंखे शरीक न कनि नज़र अब्बास वारी बात ख़ैर ख़ैरात वारी में मूंसां कंहिंखे शरीक न कनि हाजत रवा हुजण में मूंसां कंहिंखे शरीक न कनि मालिक ऐं ख़ालिक हुजण कंहिंखे शरीक न कनि पालनहार हुजण में मूंसां कंहिंखे शरीक न कनि माबूद हुजण में मूंसां कंहिंखे शरीक न कनि सभु जो न कंदासीं ज़ात में या सिफ़ात में सभु ॾाढा जो अल्लाह सां कंहिंखे शरीक न वॾे आवाज़ सां जो ज़ात में या सिफ़ात में अल्लाह सां कंहिंखे शरीक इन में ई तव्हां सभिनी जा बेड़ा पार थींदा पाण सभु पको करे वञो ॿियनि खे बि वञी पकड़नि में पको करायो ये हिकिड़ो लफ़्ज़ आयत जो बि अधु आहे फलियामल अमलन सालिहा पढ़ो सभई फलियामल अमलन सालिहा फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिह अहदा फिरकावरियत में न वञो हेड़ो मिठड़ो क़ुर शरीफ़ रहमत सां भरियल क़ुर शरीफ़ अॻितो रखी कंहिंजी ऐब जो ई न कयो गिलागीबत न कयो लान तान न कयो तबरा न कयो कंहिंजूं दिलियूं न आज़ारियो हिन क़ुर शरीफ़ में रहमत ई रहमत आहे रूह खे राहत ई राहत सभिनी जा ईमान ताज़ा थींदा आहिनि हर कलमे वारनि जूं अखियूं बि ठरी पवंदियूं आहिनि दिलियूं बि ठरी पवंदियूं वाह जो फरमान ख़ुदावंदी में नूर ई नूर आहे वाह जो फरमान मोहम्मदी में रूह खे राहत ई राहत आहे बरकत ई बरकत आहे दुआ है अल्लाह ताला जेकी असांखे ॿुधायो उन ते शल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए बुर्ड साहब जी पासरो हे इन जी सम्झ में वेझे वेहण में मूंखे पतो पइजी वियो
تو ہن کے اञا باڑ پوری نہ تھی आहे तंहिं करे त मानी तव्हांजे अंदरि रखिजे थी हिकिड़ो मौलूद ॿुधोसीं वीचारो अलाए किथां आयो आहे इहे मौलूदी असांजे जलसनि जो सिंगार શું आहिनि वीचारा तव्हांखे अलाए किथां किथां पंध करे अची ॿोलियूं मिठियूं ॿुधाइनि था का घड़ी वेहोसि पोइ मानी भॼी न वेंदी पोइ इहा मानी तव्हां सॼी मसीत वञंदी भरबी दुआ आहे त अलाह तव्हांजी मुश्किलियूं आसान करे मुसीबतूं रफ़े दफ़े करे ख़ात्मो सभिनी ईमान सां करे अलाह सां हूंदो आहे त ख़ैर वारनि जो ख़ैर क़बूल कंदो दुआ आहे त सभिनी खे ईमान कामिल ऐं अमल सालिह नसीब करे दुआ आहे त अलाह ताला सभिनी जा बेड़ा पार करे ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब करे जेसिताईं रहाए त इमाम अंबिया जी ग़ुलामी में रहाए नबी साईं जो नौकर करे रहाए हुज़ूर जो ताबेदार करे रहाए जेसिताईं अलाह रहाए त असां जूं ज़िंदगियूं पंहिंजी बंदगीअ लाइ क़बूल करे रोज़े नमाज़ हज उमरे ख़ैर ख़ैरात लाइ असांजो माल मता क़बूल करे ऐं जॾहिं मारे त असांजे ईमान सां ख़ात्मो फरमाए जे मरण वक़्तु ज़ुबान ते कलमो शरीफ़ जारी हुजे ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह